अस्सलाम वालेकुम नाज़रीन। द मिरर में अव्हां खे भलीकार आऊं आहियां अव्हां जी मेज़बान रोशनी मेमण। नाज़रीन, अॼु असां इंतिहाई अहम मामले खे पंहिंजे प्रोग्राम जो हिस्सो बणाईंदासीं त सिंध में सरकारी ऑफिसिस जी घोट सबबि सिंध हुकूमत कीअं सालियानो करोड़े रुपया मसवाड़ जी मद में अदा करे थी ऐं ऑफिसिस जी घोट ख़त्म करण लाइ 9 अरब 40 करोड़ रुपयनि जी लागत सां शुरू थियल मनसूबो कीअं बेक़ाइदगियुनि ऐं करप्शन जे करे रोलड़ जो शिकार थी वञे थी। नाज़रीन खे अॼोके प्रोग्राम में इहो सभु ॿुधाईंदासीं त सिंध जे वर्क्स एंड सर्विसिस खाते ऐं जनरल एडमिनिस्ट्रेशन खाते जे कामोरनि जी अदम दिलचस्पी, नाअहली ऐं माली बेक़ाइदगियुनि सबबि अरबे रुपयनि जो मनसूबो गुज़िरियल 11 सालनि खां कीअं रोलड़े जो शिकार आहे, उन जा ज़िम्मेवार कहिड़ा आहिनि ऐं हेल ताईं उन्हनि ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ का असराइती कार्रवाई छो न थी आहे। सरकारी ऑफिसिस जी खोट ख़त्म करण लाइ सिंध हुकूमत जो 9 अरब 40 करोड़ रुपयनि जी लागत सां शुरू कयल मनसूबो रोलड़े जो शिकार। सिंध सेक्रेटरीट कॉम्प्लेक्स 7 ऐं 8 जे तामीर वारे मनसूबो 11 साल गुज़रण बावजूदि मुकमल न थियो। 1 अरब जारी थियण बावजूदि मनसूबे जो कमु 6 सालनि खां बंदि। मनसूबे तहत 10 इमारतूं ठहणियूं आहिनि, जंहिंमें 2 इमारतूं 15 माड़ हूंदियूं, बाक़ी 5 या उन खां घटि माड़ वारियूं इमारतूं ठाहिण मनसूबे में शामिल आहिनि। 9 अरब 40 करोड़ रुपयनि जी लागत सां 2012 खां शुरू कयल मनसूबो मुकमल त न थियो, पर 11 सालनि में 11 प्रोजेक्ट डायरेक्टर्स तब्दील ज़रूर थिया। मनसूबे में करप्शन जे इल्ज़ाम हेठि आयल कामोरनि ख़िलाफ़ FIRs दाख़िल करे खेनि गिरफ़्तार करण जी मंज़ूरी बि ॾिनी वई, पर थियो कुझु बि न। एंटी करप्शन खाते जी बि मुजरमाणी ख़ामोशी। वर्क्स एंड सर्विसिस खाते ऐं जनरल एडमिनिस्ट्रेशन खाते जे कामोरनि जी अदम दिलचस्पी, नाअहली ऐं माली बेक़ाइदगियुनि सबबि हुकूमत खे सालियानो करोड़े रुपयनि जो नुक़सानु। सरकारी ऑफिसिस जी खोट सबबि मुख़्तलिफ़ खातनि पोश इलाइक़नि जी ख़ानगी इमारतुनि में ॻरी मसवाड़ ते ऑफिसूं वठी छॾियूं। हर साल करोड़े रुपयनि जी अदायगी। स्कूल एजुकेशन खाते, खुराक खाते ऐं लोकल गवर्नमेंट समेत ॿियनि इदारनि जो ऑफिसिस लाइ बंगला तोड़े इमारतूं किराए ते वरितल। सिंध पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते जी ऑफिस गटर नाले ते क़ाइमु थियल। सूबाई सेक्रेटरीज़ जूं ऑफिसूं हिकु हंधि त वरी उन्हनि सां लाॻापियल डिपार्टमेंट DGs ऐं ॿियनि ऑफिसर्स जूं ऑफिसूं वरी ॿियनि हंधि क़ाइमु थियल। अवाम परेशान। न्यू सिंध सेक्रेटरीट कॉम्प्लेक्स नंबर 7 ऐं 8 जा ऑपरेशनल मामला हल करण लाइ सूबाई सलाहकार मुर्तज़ा वहाब जे सरबराही में 8 रुकनी कमेटी क़ाइमु थी। जॾहिं त नाज़रीन, हिन इंतिहाई अहम मामले ते ॻाल्हाइण लाइ असां मौजूदु आहे KTN न्यूज़ जो सीनियर रिपोर्टर सगीर चांडियो। जी सगीर, इहो ॿुधाए छो त सिंध में सरकारी ऑफिस जी खोट ख़त्म करण लाइ सिंध हुकूमत अरबे रुपयनि जो हिकु मनसूबो शुरू कयो हो, उहो कॾहिं शुरू थियो ऐं हू हिन वक़्त ताईं मुकमल छो न थी सघियो आहे? वॾी महिरबानी रोशनी। सिंध में ख़ासि तौर ते कराची में जेके आहिनि उहे सरकारी ऑफिसनि जी सख़्तु खोट आहे। जेके सिंध सेक्रेटरीट में ऑफिसूं ठहियल आहिनि उहे ज़बून हाली जो शिकार आहिनि। न्यू सिंध सेक्रेटरीट में कुझु सेक्रेटरीज़ जी ऑफिसूं आहिनि ऐं कुझु उते मिनिस्टर वेहनि था, त वरी कुझु जेके उन जूं तुगलिक हाउस ऐं उन खां अलावा KDA बिल्डिंग में जेके आहिनि उन्हनि जूं ऑफिसूं मौजूदु आहिनि। उते केतिरियूं ई जेके सेक्रेटरीनि जूं ऑफिसूं उते मौजूदु न आहिनि। DG जेके आहिनि उहे कंहिं ॿिए हंधि जेको आहे उहे वेहनि था। मसवाड़ ते उन्हनि जूं जायूं जेके आहिनि उहे वरितल आहिनि, बंगला वरितल आहिनि। त इन सॼी सूरत हाल खे नज़र में रखंदे सिंध हुकूमत हिकिड़ो प्रोजेक्ट शुरू कयो हो 2012 में न्यू सिंध सेक्रेटरीट जे नाले सां। त 2 हिकिड़ा प्लाट हुया सिंध हाई कोर्ट जे राइट ऐं लेफ्ट वारी साइड। त उते 2012 में ही मनसूबो हिकिड़ो शुरू थियो हुयो त जीअं ही ऑफिसनि जी जेका उहा खोट ख़त्म थिए ऐं इन्हनि समूरनि ऑफिसनि खे यानी KMC, KDA समेत समूरा जेकी सरकारी 50 खां वधीक सरकारी खाता आहिनि उन्हनि समूरनि ऑफिसनि खे हिकु हंधि करण जे लाइ ही वॾा 2 कॉम्प्लेक्स जेके आहिनि उहे कॉम्प्लेक्स 7 ऐं 8 जेके आहिनि उहे ठाहिणा हुया। पर इहो जेको मनसूबो जेको आहे उनखे तक़रीबन 11 साल थी विया आहिनि। ही मनसूबो जेको हिन वक़्तु जनरल एडमिनिस्ट्रेशन खाते जे माते त अचे थो ऐं हिन जो तरक़ियाती जेको कमु कराए थो, जेको मनसूबे ते कमु करे थो, उहो वर्क्स एंड सर्विसिस जी ज़िम्मेवारी आहे। त उन्हनि कामोरनि जी लापरवाही, अदम दिलचस्पी, उनमें करप्शन, सेपरा रूल्स जी भनकड़ी थियण, मनसूबे में जेके आहिनि उहे सही जेके आहिनि उहे ठीकु आहे उनजो न थियण जे करे
11 साल थी विया आहिनि ऐं मनसूबे ते हिन वक़्तु ताईं तक़रीबन 15% जेको आहे उहो कमु थी सघियो आहे। मां तव्हांखे इन मनसूबे बाबति ॿुधाईंदुसि त जेकी कॉम्प्लेक्स 7 ते जेके आहिनि उहे 15 माड़ जी हिकिड़ी इमारत ठहणी आहे ऐं ॿियूं जेके आहिनि उन में 4 मंज़िल जूं जेके आहिनि उहे इमारतूं ठहणियूं आहिनि उते कॉम्प्लेक्स नंबर 7 ते। ऐं अहिड़ी रीति जेका बाक़ी कॉम्प्लेक्स नंबर 8 ते उते बि हिकिड़ी जेका उहा 15 माड़ हिकिड़ी इमारत ठहणी आहे ऐं उनखां बाक़ी 5 माड़ खां जेके आहिनि घटि इमारतूं, मजमूई तौर ते 10 इमारतूं जेके आहिनि इहे न्यू सिंध सेक्रेटेरिएट कॉम्प्लेक्स 7 ऐं 8 में जेके आहिनि उहे ठाहिणियूं आहिनि। हाणे इहो मनसूबो जेको आहे हाणे कामोरनि जी लापरवाही अदम दिलचस्पी उन्हनि जी रही आहे ऐं हिन करप्शन जे बि वर चढ़ी वियो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते, त उन जे करे ही 11 सालनि खां मनसूबो जेको आहे उहो रोलड़ जो शिकार आहे। 6 सालनि खां हिन जो कमु बि जेको आहे उहो बंदि आहे। त नाज़रीन खे असां इहो बि ॿुधायूं त हिन वक़्तु ताईं 11 सालनि में रुगो 15% जेको आहे उहो इन मनसूबे ते कमु थी सघियो आहे। तक़रीबन 1 अरब 51 करोड़ रुपयनि जी जेका आहे इन ते बजट बि जेका उहा रिलीज़ थियल आहे ऐं उन मां 87 करोड़ जेके आहिनि उहे इन्हनि मां ख़र्च बि जेके आहिनि उहे ॾेखारियल आहिनि। पर ही 6 सालनि खां मनसूबो जेको आहे उहो रोलड़ जो शिकार आहे। हुकूमत इन ते संजीदा जेका आहे उहा नज़र न पई अचे। वर्क्स एंड सर्विसिस खाते जी जेका आहे उन में ख़ासि तौर ते उनजी दिलचस्पी जेका आहे हाणे न रही आहे। 6 सालनि खां नए सिर जेको आहे इन जो को बि नए सिर ठीको बि न कयो आहे। जेके ठीका कया विया उहे बि ग़लति तरीक़े सां कया विया। रोशनी, मां तव्हांखे इन बाबति ॿुधाईंदुसि त हिकु इन मामले में मुख़्तलिफ़ मसइला बि जेके आहिनि इन में साम्हूं आया ऐं असल में हिन जी जेका आहे उहा कम जी शुराइत ई जेका आहे उहा ग़लति तरीक़े सां कई वई। उन जी जेका वर्क्स एंड सर्विसिस खाते जो उन वक़्तु जो जेको चीफ इंजीनियर हुयो अख्तर अली दावच, उन जी सरबराही में 9 रुकनी हिकिड़ी कमेटी ठही हुई ऐं कमेटी खे इहो टास्क ॾिनो वियो हो त ॿुधायो वञे त आख़िर इन मनसूबे में देरि छो थी आहे, कहिड़ा सबब आहिनि। पोइ इन सॼी मामले जी हुननि इंक्वायरी कई, सॼी कम जो जाइज़ो वरितो, टेंडरिंग प्रोसेस जो समूरनि जो जाइज़ो वरितो, कागज़नि जी जांच पड़ताल कई ऐं जंहिंखां पोइ उन्हनि इहा रिपोर्ट मुकमल कंदे उन इहो रिपोर्ट में ॼाणायो हुयो त हिन मनसूबे में जेको आहे उहो टेंडरिंग में 6 कंपनियुनि जेको आहे उहो हिसो वरितो हुयो। उन सिंध सेक्रेटेरिएट कॉम्प्लेक्स 6A जो जेको ठीको हुयो उहो कंपनी यूनाइटेड कंपनी खे ॾिनो वियो। बाद में वरी ईअं थियो जेको कामोरनि जी वर्क्स एंड सर्विसिस खाते जे कामोरनि जी मिली भगत सां इहो जेको ठीको हुयो उहो वरी गुल कंस्ट्रक्शन कंपनी खे ॾिनो वियो। जॾहिं त इहा कंपनी गुल कंस्ट्रक्शन जेका कंपनी आहे उन ठीके जे लाइ अहल हुई, न ई उन ठीके वारे मरहले में उन हिसो वरितो ऐं सॼो सेपरा रूल्स में जेको आहे उहा इन सेपरा बि जेको आहे इन ते एतिराज़ वारिया हुआ। पर वरी वर्क्स एंड सर्विसिस खाते हीअं कयो जो यूनाइटेड कंपनी खे मोबिलाइज़ेशन एडवांस जी मद में 37 करोड़ रुपया उन्हनि खे जारी बि कया, जेके उन्हनि खे रिकवर करण जी जेका उहा सिफ़ारिश बि कई वई इन जांच रिपोर्ट में। गुल कंस्ट्रक्शन कंपनी जेका आहे उन जेका ठीके जे अहल ई न हुई, उन ठेकेदार पारां हिकिड़ी बैंक गारंटी रखी वई। बाद में अॻूणे जेका मनसूबे जे जेको प्रोजेक्ट डायरेक्टर आहे कामरान आसिफ़, उन जी मिली भगत सां इहा बैंक गारंटी बि जेका उहा कढाए वियो। इन मामले जी जांच थी ऐं उन जांच रिपोर्ट में इहा सिफ़ारिश कई वई त कंपनियुनि जो इहो ठीको समूरो उहो कूड़ो आहे। डॉक्यूमेंट्स जमा कराईंदड़ जेके कंपनियूं आहिनि उन्हनि खे ब्लैक लिस्ट कयो वञे। समूरे इन ठीके में जेका उहा सेपरा रूल जे ख़िलाफ़ भञकड़ी कई वई आहे। आलमी मयार वारनि अख़बारनि में इहे इश्तिहार ॾियणा हुया जीअं नएसर ऐं टेंडर करण जी सिफ़ारिश कई वई। पर इन समूरे मामले ते वर्क्स एंड सर्विसिस खाते जूं जेके आहिनि उहे लापरवाहियूं जेके साम्हूं आयूं, उनमें बेक़ाइदगियूं थियूं, उनखे एडवांस में जेका आहे उहे पैसा जारी कया विया। मुख़्तलिफ़ इन मामलनि जे करे जेको हीउ मनसूबो जेको आहे उहो 11 सालनि खां मुकमल न थी सघियो आहे। जी अच्छा सगीर, असां नाज़रीन खे इहो ॿुधायो त सरकारी ऑफिस जी खोट सबबि सिंध हुकूमत सालियानो केतिरी अदायगी करे थी ऐं मसवाड़ ते वरितल अक्सर ऑफिसूं कहिड़नि इलाइक़नि में क़ाइमु थियल आहिनि? ॾिसो रोशनी, ही मनसूबो जेको आहे जेकॾहिं मुकमल न थींदो त सरकारी ऑफिसुनि हाणे ईअं कुझु इदारनि जे सरबराहनि ईअं कयो आहे जो बंगला जेके आहिनि उहे कराची जे पोश इलाइक़नि में जिते महांगा जेके आहिनि उहे रेंट ते बंगला वरिता विया आहिनि, ख़ासि तौर ते
क्लिफ्टन वारे इलाइक़े में जेके आहिनि उहे बंगला वरितल आहिनि। सिंध फूड अथॉरिटी जी ऑफिस बि हिकु बंगले में क़ाइमु आहे। मॉनिटरिंग एवोल्यूशन डिपार्टमेंट आहे जेको सिंध जे तालीम खाते जे मातहत आहे। बायोमेट्रिक समेत मुख़्तलिफ़ मामला जेको उहो ॾिसंदो आहे। उनजो डायरेक्टर जनरल उहो बि बंगले में वेहंदो आहे। अहिड़ी रीति सिंध एजुकेशन फाउंडेशन जी ऑफिस आहे ऐं सेक्रेटरी ज़क़वात उन खां अलावा मुख़्तलिफ़ खातनि जूं जेके आहिनि उहे ऑफिसूं रेंट ते जेके आहिनि उहे वरितल आहिनि। ॻरियूं रक़मूं जेके आहिनि उहे रेंट जी मद में ॾियनि पिया, पर उन मामले ते जेको आहे सिंध हुकूमत कॾहिं बि जेको आहे उहो संजीदगी सां न ॾिठो आहे त हीउ मामिलो जेको आहे इंतिहाई अहम आहे ऐं हिन मनसूबे खे जेसिताईं मुकमल न कयो वेंदो तेसिताईं हिननि खे जेको आहे उहो करोड़नि रुपयनि जो जेको आहे हर महीने नुक़सान बि थिए पियो। यानी हू रेंट ते जेके ऑफिसूं वरितल आहिनि ऐं ऑफिसनि जी हिन वक़्तु खोट बि जेका आहे त हीउ मनसूबो जेको आहे न्यू सिंध सेक्रेटरीट वारो मनसूबो उनखे मुकमल करण में जेका आहे उहा उन्हनि जी अदम दिलचस्पी जेका आहे उहा जे करे हीउ मुकमल न थी सघियो आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त उनमें ख़ासि तौर ते जेका सकाफ़त खाते जूं उनमें ऑफिसूं आहिनि, इंडस्ट्रीज़ डिपार्टमेंट आहे, एक्साइज़ एंड टैक्सेशन ऐं DG नार्को टैक्स जी ऑफिस आहे, एंटी करप्शन ओलह जूं ऑफिसूं आहिनि। इहे समूरियूं जेके ऑफिसूं उहे किराए ते वरितल आहिनि ऐं हर महीने जेके आहिनि उहे तक़रीबन 10 करोड़ जे लॻभॻि जेका आहे उहा सिंध हुकूमत जेका मूंखे इंफॉर्मेशन मिली आहे त 10 करोड़ जे लॻभॻि हू रेंट जेका उहा अदा करे थी ऐं हुकूमत खे जेके उहो नुक़सानु थिए थो। पर हीउ जेको 11 सालनि खां मनसूबो रोलड़ जो शिकार थियो आहे उन मामले ते जेको आहे सिंध हुकूमत संजीदगी सां न पई सोचे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इन्हनि जूं इंक्वायरियूं बि थियूं ऐं इंक्वायरियुनि जी रिपोर्ट ते कंहिं बि क़िस्म जी का कार्रवाई जेका उहा साम्हूं नज़र न पई अचे। जी सगीर, इहे बि रिपोर्ट्स आहिनि त सिंध सेक्रेटरीट में क़ाइमु थियल कुझु ऑफिसिस ज़ुबून हालीअ जो शिकार आहिनि ऐं कुझु वरी गटर नालनि ते तामीर थियल आहिनि। अहिड़ी सूरत हाल में को सान्हो या वाक़ियो पेश अची सघे थो, इन हवाले सां अव्हां वटि कहिड़ी ॼाण आहे? ॾिसो रोशनी, माज़ी में बि अहिड़ा वाक़िया जेके आहिनि उहे साम्हूं ईंदा रहिया आहिनि। ज़बूल हानी जेके इमारतूं बि कराची में अहिड़ियूं ठहियल आहिनि, पर सिंध सेक्रेटरीट में बि जेका आहे उहा हिकिड़ी गटर ते मुख़्तलिफ़ ऑफिसूं जेके आहिनि उहे क़ाइमु थियल आहिनि। सिंध सेक्रेटरीट जी जेका आहे तव्हां वेंदो उते सिंध सेक्रेटरी बल्दियात नजम शाह समेत उते मुख़्तलिफ़ स्पेशल सेक्रेटरी बल्दियात, एडिशनल सेक्रेटरी बल्दियात, मथे वरी लोकल गवर्नमेंट बोर्ड जी जेका उहा ऑफिस आहे। लोकल गवर्नमेंट बोर्ड जो समूरा सेक्शन जेके आहिनि उहे समूरी जेके ऑफिसूं आहिनि उहे गटर ते ठहियल आहिनि। त उहो केॾी महिल बि जेको हादसो पेश अची सघे थो ऐं जेके मथे उहे पब्लिक हेल्थ खाते जी पहिरीं हिते ऑफिस हुई सेकेंड फ्लोर ते जिते सेक्रेटरी बोर्ड वेहंदो आहे। हिते पहिरीं जेका सेक्रेटरी पब्लिक हेल्थ वेहंदो हुयो, पर उते चापुड़ किरण जे करे हू उनजी ऑफिस जेका उहा शिफ्ट कई वई ऐं उन्हनि जी हाणे ऑफिस जेका हू बैरेकन में वेहे थो पब्लिक हेल्थ जो सेक्रेटरी। ईअं ई जेका उते सिंध सेक्रेटरीट में जेके आहिनि ऑफिसूं ज़बून हाली जो शिकार आहिनि ऐं ऑफिसनि जी खोट आहे। पर सिंध हुकूमत इन मामले ते जेको आहे हिन अहिड़ी सूरत हाल में बि जेको आहे हीउ मनसूबो उहो मुकमल न करे सघी आहे। जी अच्छा सगीर, जीअं अव्हां ॿुधायो त हीउ मनसूबो 11 साल गुज़रण बावजूदि मनसूबो मुकमल न थी सघियो आहे, इहो बि ॿुधाइजो त हिन मनसूबे लाइ हेले ताईं केतिरा प्रोजेक्ट डायरेक्टर्स मुक़ररु थी चुका आहिनि ऐं उन्हनि ऑफिसर्स जी तब्दीलीअ सां मनसूबे ते केतिरो असरु थियो आहे? ॾिसो रोशनी, मूं तव्हांखे ॿुधायो त हिन में वर्क्स एंड सर्विसिस खाते जी हमेशह लापरवाही जेका उहा साम्हूं आई आहे। करप्शन, माली बेक़ाइदगियूं, अदम दिलचस्पी जे करे जेको आहे हीउ मनसूबो रोलड़ जो शिकार थी वियो आहे। तव्हां हिन मां अंदाज़ो लॻायो त 11 साल हिन डिपार्टमेंट हिन मनसूबे खे थी विया आहिनि। इन 11 सालनि में 11 PD जेके आहिनि उहे तब्दील करे चुको आहे। उन्हनि PD जा मां तव्हांखे नाला बि ॿुधाईंदुसि त ही 2012 में जेको PD आयो उनजो मुश्ताक मेमून, वरी 2014 खां 2016 ताईं सैयद ज़ाहिद हुसैन शाह, वरी 2016 खां 2017 ताईं सैयद कामरान आसिफ़। इन जे दौरान जेको आहे ही मनसूबो जेको आहे उहो रोलड़ जो शिकार थियो। सैयद कामरान आसिफ़ जे ख़िलाफ़ जेको आहे उहो एंटी करप्शन मुख़्तलिफ़ वक़्तनि ते FIR दाख़िल करण जी बि जेका उहा मंज़ूरी ॾेई चुकी आहे, पर हू हिन वक़्तु रूपोश आहे, उनजे ख़िलाफ़ का कार्रवाई न थी सघी आहे, हू रिटायर थी वियो आहे। उनखां पोइ 2017 खां पोइ मोहम्मद आरिफ़ आयो, नूरुल इस्लाम, शबीर सोलंगी, सैयद फिदा हुसैन ज़ैदी, जी बाद गुलाम शबीर डेपर, अरशद भुट्टो। हिन वक़्तु जेको आहे तनवीर कलवड़ जेको आहे हिन जो PD आहे। तक़रीबन 11 हिन जा PD जेके आहिनि उहे तब्दील थी विया आहिनि। त
त इन संजीदगी जेका हुकूमत जी इहा आहे त 11 सालनि में 11 पीढ़ी जेके आहिनि उहे तब्दील कया विया आहिनि त इहो मनसूबो जेको आहे उन जे बावजूद बि जेको आहे 6 सालनि खां ई मनसूबो मुकमल न थी सघियो आहे। जी सकीर, इहो ॿुधाइजो त हिन मनसूबे में देर जो शिकार थियण खां पोइ हुकूमत कहिड़ा क़दम खयां आहिनि? छा हिन इंतिहाई अहम मामले खे देर जो शिकार कंदड़ ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ का कार्रवाई बि थी सघी आहे? ॾिसो रोशनी, सिंध हुकूमत जी दिलचस्पी जेका आहे उहा नज़र न पई अचे, छाकाणि जो मुख़्तलिफ़ इन में मामला आहिनि ऐं हीअ 6 सालनि खां इन जो कमु बंदि आहे। 11 साल थी विया आहिनि इन मनसूबे जो कमु जेको आहे उहो मुकमल न थी सघियो आहे। हाणे इन ॿिनि मनसूबनि खे मुकमल करण जे लाइ सिंध हुकूमत मुर्ज़ा वहाब जी सरबराही में हिकिड़ी 9 रुकनी कमेटी ठाही हुई। उन कमेटी में वर्क्स एंड सर्विसिस खाते जो सेक्रेटरी GA ऐं PD सिंध इन मनसूबे जो PD ऐं रिथाबंदी बोर्ड जो चीफ जेको आहे उहो इन में शामिल हुयो। पर उन कमेटी खे इहो टास्क ॾिनो वियो हो त हिन समूरी सूरताल जो जाइज़ो वरितो वञे ऐं इहो ऑपरेशनल जेको आहे इनखे करण जे लाइ तजवीज़ूं जेके आहिनि उहे पेश कयूं वञनि, सिफ़ारिशूं ॾिनियूं वञनि त हीअ मनसूबे में आख़िरकार छा आहे ऐं छो मनसूबो जेको आहे उहो मुकमल न पियो थिए। पर हिन कमेटी खे बि जेका आहे उहा तक़रीबन 1.5 साल थी वियो आहे, पर इन कमेटी बि जेको आहे उहो को बि खड़तेल इन जो न निकिरी सघियो आहे। उनजी कारकर्दगी बि जेका उहा ज़ीरो आहे ऐं इन 1.5 साल जे गुज़रण जे बावजूद बि इन रिपोर्ट नाहे ॾिनी। मुर्ज़ा वहाब जी सरबराही में ही कमेटी आहे ऐं उन्हनि खे सिंध जे चीफ सेक्रेटरी इहे हिदायतूं जारी कयूं हुयूं त इन सॼे मामले जी जेको आहे उहा जांच करे रिपोर्ट ॾिनी वञे त हिन मनसूबे खे कीअं हलाइजे। पर 1.5 साल थी वियो आहे, हिन कमेटी बि जेको आहे कंहिं क़िस्म जी सिफ़ारिश जेको आहे उहो हुकूमत खे न ॾिनी आहे ऐं हिन वक़्त ताईं जेको आहे हीउ मनसूबो बंदि पियो आहे ऐं इन ते कंहिं बि क़िस्म जो जेको आहे उहो कमु शुरू न आहे थियो। 15 सैकड़ो ताईं 11 सालनि में सिर्फ़ु 15 सैकड़ो कमु थी सघियो आहे। त हुकूमत जी इन में जेका उहा संजीदगी ज़ाहिर थिए थी ऐं हालांकि हुकूमत खे त तक़रीबन किरोड़े रुपयनि जो नुक़सानु थिए थो, रेंट ते ऑफिसनि जी खोट आहे ऐं आवाम खे ख़ासि तौर ते जेको उहो भोगड़ो पवे थो हिकु ऑफिस खां ॿी ऑफिस ताईं ऐं इन में का कमु बि जेको आहे उहो सरकारी उहो मुतासिर थिए थो। पर सिंध हुकूमत ख़ासि तौर ते वर्क्स एंड सर्विसिस खाते जी लापरवाही जे करे जेको आहे मनसूबो रोलड़ जो शिकार आहे। जी अच्छा सकीर, इहो ॿुधाइजो त हिन समूरी सूरत हाल में एंटी करप्शन जे खाते जो कहिड़ो किरदारु आहे? इंतिहाई अहम मामले ते एंटी करप्शन जे मुजरमाणी ख़ामोशीअ ते बि केतिरा ई सवाल उथनि था। इन हवाले सां अव्हां छा चवंदा? रोशनी, गुज़िरियल जेको साल दिसंबर में एंटी करप्शन कमेटी 1 जो इजलास थियो हो सिंध जे चीफ सेक्रेटरी जी सरबराही में। उन कमेटी वारे इजलास में मुख़्तलिफ़ केस जेके रखिया हुआ उन केस में ही सिंध सेक्रेटरीट कॉम्प्लेक्स 8, 7 ऐं 8 वारो मनसूबो बि जेको आहे उहो शामिल आहे। त इन में मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे वर्क्स एंड सर्विसिस खाते जा जेके ऑफिसर्स ऐं जेके मां तव्हांखे नाला जिन कंपनियुनि जा ॿुधाया उन जा ठेकेदार ऐं ॿिया जेके इन में मुलविस आहिनि उन्हनि समूरनि मामलनि जो जेको आहे उहो केस रखियो हुयो। केस में FIR दाख़िल करण जी मंज़ूरी ॾिनी वई, उन्हनि जा मिनट्स बि जेके आहिनि उहे जारी थी विया। पर तक़रीबन इनखे 1 महीनो थी वियो आहे, पर हिन वक़्त ताईं इन मामले जो केस जेको आहे उहो दाख़िल न थी सघियो आहे। उन वक़्त जे जेको प्रोजेक्ट डायरेक्टर हुयो कामरान आसिफ़, उन जी मिली भगत सां जेको आहे उहो बैंक गारंटी जेको आहे उहो ठेकेदार कढाए वियो। इन जे करे उन ते जेको आहे जेका इन मनसूबे में करप्शन थी ऐं हीउ कमु जेको आहे उहो बंदि थी वियो। एडवांस जेका आहे उन्हनि खे पैसा जारी थिया। इन समूरे मामले जो जेको आहे उहो केस दाख़िल करण जे लाइ चयो वियो, पर एंटी करप्शन बि जेको आहे इन मामले खे दॿाए छॾियो आहे। एंटी करप्शन जी हमेशह उहा कारकर्दगी ज़ीरो हूंदी आहे। हमेशह जेकी वॾा केस जेके आहिनि उहे साइडलाइन कया वेंदा आहिनि। त मुख़्तलिफ़ मरहलनि में तव्हांखे ॿुधाईंदुसि त एंटी करप्शन जेका उहा करप्शन जा मामला जेके आहिनि उहे लिकाइण जी कोशिशि कंदो आहे। कराची में एंटी करप्शन कमेटी 2 जो बि जेको आहे उहो तक़रीबन 3 सालनि खां इजलास न थी सघियो आहे। पर हिन मामले जी बि जेको आहे उहो चीफ सेक्रेटरी दिसंबर महीने में हिन जी इंक्वायरी जी जेको आहे उहा उन ते ओपन इंक्वायरी खां पोइ हिन ते FIR रजिस्टर्ड करे उन्हनि खे गिरफ़्तार करण जो चयो हो। पर हिन वक़्त ताईं उन जी न FIR थी आहे, न ई इन्हनि जेके हिन मामले में करप्शन में मुलविस या उन्हनि जे इल्ज़ाम हेठि आयल आहिनि उन्हनि खे जेको आहे न गिरफ़्तार करे सघी आहे। हिन वक़्तु इहो मामिलो जेको आहे एंटी करप्शन दॿाए छॾियो आहे। जी
अच्छा सगीर, जीअं त तव्हां ॿुधायो त ही कमु जेको आहे 15 सैकड़ो थियल आहे मुकमल, त 15 सैकड़ो जेको मुकमल कमु थियो आहे उहो बि ॿुधायो पियो वञे त नाक़िस आहे। इन हवाले सां अव्हां वटि कहिड़ी ॼाण आहे? ॾिसो रोशनी, मॉनिटरिंग एवोल्यूशन डिपार्टमेंट आहे रिथाबंदी ऐं तरक़ी वारे खाते जे मातहत, त उन जो इहो कमु हूंदो आहे त जिते जिते तरक़ियाती जेके मनसूबनि ते कमु थिए थो उहो उन मॉनिटरिंग जेके हिननि जा ऑफिसर आहिनि उहे मनसूबनि ते वेंदा आहिनि, पोइ हुनजी फिज़िकल वेरिफिकेशन सॼो मटीरियल जो जेको आहे उहो जाइज़ो वठंदा आहिनि। त हिन मामले जी बि जेको आहे मॉनिटरिंग एंड एवोल्यूशन रिपोर्ट जेका उहा जारी कई हुई, सॼे कम जो जेको आहे उहो जाइज़ो वरितो हो ऐं इन मामले जी जेका आहे उहा मॉनिटरिंग एंड एवोल्यूशन पोइ रिपोर्ट जारी कई। रिपोर्ट में इहो चयो वियो त जेको 15 सैकड़ो कमु थियल आहे उहो बि जेको आहे उहो सही न आहे थियल आहे। इन कम खे जेको आहे उन्हनि नाक़स करार ॾिनो वियो हो ऐं गैर मयारी जेको जिन कमु करायो ठेकेदारनि ऑफिसरनि उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके आहिनि उहे सरकारी रिपोर्टूं बि ॾिसो आयूं आहिनि। उन वक़्त जो जेको चीफ इंजीनियर हुयो वर्क्स एंड सर्विसिस अख्तर डावच, मॉनिटरिंग एंड एवोल्यूशन जी बि जेको आहे उहा रिपोर्ट उन्हनि जे अगेंस्ट आई ऐं उनखां अलावा एंटी करप्शन नैब बि जेको आहे इन मामले जी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जांच कई आहे। उन जे बावजूदि ठेकेदारनि जे ख़िलाफ़ु जेका उहा कार्रवाई न आहे थी। वर्क्स एंड सर्विसिस खाते जे जेके मुलविस जेके कामिर आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु जेका हिन वक़्त ताईं कार्रवाई न आहे थी सघी। हीउ एॾो अहम प्रोजेक्ट आहे, हुकूमत खे नुक़सान बि थिए पियो, हिकु हिन वक़्तु सख़्तु जेको आहे ऑफिसनि जी खोट आहे, उन जे बावजूदि बि जेको आहे उनजी जेका आहे उहा को बि जेको अमली कमु जेको आहे हुकूमत जो उहो नज़र न पियो अचे। हिन वक़्तु लापरवाही वारी जेका आहे उहा सूरत हाल नज़र अचे पई। वर्क्स एंड सर्विसिस खाते जा जेकी सेक्रेटरी हुयो उन सां बि जेको आहे मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी। उन इहो ॿुधायो त हीउ जेको आहे उहो 6 सालनि खां जेको आहे उहो कमु बंदि आहे ऐं इनखे ऑपरेशनल करण जे लाइ असांजूं जेके आहिनि उहे मीटिंगूं हलंदड़ आहिनि। जी अच्छा सगीर, तव्हां असां लाइन ते रहिजो। नाज़रीन, असां कोशिशि कई आहे त इन समूरे मामले जे हवाले सां कंहिं हुकूमती नुमाइंदे सां अमलदारनि सां असांजी ऑन स्क्रीन ॻाल्हि ॿोल थी सघे त जीअं उन्हनि जो बि मौक़िफ़ साम्हूं अची सघे। सूबाई वज़ीर ज़िया अब्बास शाह सां बि असां राब्तो करण जी कोशिशि कई। संदन चवणु हो त हीउ मामिलो अदालत में हलंदड़ आहे, इन हवाले सां जांच बि कई पई वञे। सगीर, अव्हां जी का हुकूमती अमलदारनि सां ॻाल्हि ॿोल थी सघी आहे इन हवाले सां? मुंहिंजी अनऑफिशियली तौर ते मुख़्तलिफ़ जेके हिन जा ऑफिसर जेके आहिनि उन्हनि सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे। उनजो चवणु आहे त हीउ जेको आहे कुझु हिन जा अदालत में बि जेके आहिनि उहे मामला आहिनि, पर जेको हीउ प्रोजेक्ट आहे उन ते हुकूमत जेको आहे जेका कमेटी ठाही हुई उन कमेटी खे रिपोर्ट ॾियणी आहे त जेको हुकूमत जी वसीतर मुफ़ाद में हुजे उहो फ़ैसिलो कयो वञे। उहे सिफ़ारिशूं जेके आहिनि ॾिनियूं वञनि। उहा कमेटी आहे मुर्ज़ा वहाब जी सरबराही में जुड़ियल, पर उन मामले खे बि 1.5 साल थी वियो आहे। हिन वक़्त ताईं उन कमेटी जेका उहा रिपोर्ट न ॾिनी आहे त हिन मनसूबे खे कंहिं पासे करिणो आहे, छाकाणि जो हिन में अदालत में बि जेको आहे उहो मामिलो हलंदड़ आहे ऐं उन कमेटी खे ई इहो टास्क ॾिनो वियो हो त अदालती जेका उन फ़ैसिले या उन जे हुकुम तहत जेको उन जो हुकुम अचे पियो उन जी मद्देनज़र रखी करे जेके आहिनि उहे जेको हुकूमत जी वसीतर मुफ़ाद में हुजे उहो फ़ैसिलो कयो वञे, उन बाबति सिफ़ारिशूं ॾिनियूं वञनि। पर हुकूमत मुंहिंजे ख़्याल में इन ते संजीदा नज़र न पई अचे। हुकूमत खे हालांकि किरोड़े रुपयनि जो नुक़सान बि थिए थो ऐं ऑफिसूं बि जेके आहिनि उन हिननि सरकारी ऑफिसूं जेके उन्हनि जी बि जेका खोट आहे ऐं जेके इन में मुलविस कामोर आहिनि उन वक़्तु जेका आहे उहा इमदाद बिताफ़ी जेको आहे वर्क्स एंड सर्विसिस खाते जो वज़ीर हुयो जॾहिं हीउ कमु जेको आहे उहो जारी हुयो। पर 2017 में जेको आहे हीअ अदालत जा मामला जेके आहिनि, रोशनी मां तव्हांखे ॿुधाईंदुसि, हीअ अदालत जा मामला कुझु साल पहिरियां जा आहिनि। हीअ जेको मनसूबो 2012 खां जेको आहे उहो शुरू थियल आहे। 2012 खां जेको आहे वर्क्स एंड सर्विसिस खाते जी लापरवाही साम्हूं आई। हिन जो ठीको ई जेको आहे सेपरा रूल्स जे ख़िलाफ़ु जेको आहे उहो कयो वियो। उन मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पोइ हिन जा PDs बि जेके आहिनि उहे तब्दील थींदा विया 62 शख़्सियतनि जी चवण ते। पोइ उन्हनि खे एडवांस जी मद में उन्हनि खे रक़मूं बि जारी थियूं ऐं जेका बैंक गारंटी बि जेका उहा PD जी मिली भगत सां जारी थी। ऐं इन खां पहिरीं 2 जेके आहिनि FIRूं बि जेके आहिनि एंटी करप्शन दाख़िल करे चुको आहे। पर उन जे बावजूदि बि हीउ हिन जो कमु जेको आहे हिन वक़्तु ताईं
शुरू न थी सघियो आहे। 2017 खां हिन सिंध सेक्रेटरीट कॉम्प्लेक्स 7 ऐं 8 जो कमु जेको आहे उहो रोलड़ जो शिकार आहे, बंदि पियल आहे। 4 मंज़िल बिल्डिंग बि जेका आहे उहा ठही चुकी आहे। ॿियूं जेके 4-5 मंज़िला जेके बिल्डिंगूं ठहिणियूं आहिनि कॉम्प्लेक्स 7 में, ऐं जेका 15 मंज़िल ठाहिणी आहे उन कॉम्प्लेक्स 7 में, उहे 4 फ्लोर ठही आहे। ॿियूं ग्राउंड फ्लोर ताईं जेके आहिनि उहे ठही चुकियूं आहिनि बिल्डिंगूं। पर हिन वक़्त ताईं 6 सालनि खां कमु बंदि आहे। वर्क्स एंड सर्विसिस खाते जी लापरवाही आहे ऐं उन मां जेकी मुलविस कामूर आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ का अहम कार्रवाई जेका उहा न थी सघी आहे। जी अच्छा सगीर, इन समूरे सूरत हाल बाद अव्हांखे छा थो लॻे त हीउ मनसूबो केसी ताईं मुकमल थी सघंदो, मुकमल थींदो बि या न, ऐं हुकूमत खे जेको नुक़सानु थिए थो उन जो अज़ालो थी सघंदो? ॾिसो, सिंध हुकूमत जी जेका उहा संजीदगी जेका उहा नज़र न पई अचे हिन में, छाकाणि जो हिन में मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे मसइला जेके आहिनि उहे नज़र अचनि पिया। हिकु मसइलो जेको आहे उहो अदालत जो हले पियो ऐं उन अदालती मसइले खे जेको आहे मिर्ज़ा वहाब जी सरबराही में जेका कमेटी ठहियलु आहे उहो हल कंदी या उन बाबति जेके सिफ़ारिशूं ॾींदी, उन खां पोइ जेको आहे हीउ मामिलो अॻिते हलंदो। 6 सालनि खां हिन जो कमु बंदि आहे ऐं हुकूमत जो इहो ख़्यालु आहे या इन मामले ते गौर करे पई त हिन मामले खे जेको आहे उहो काबीना में खयो वञे ऐं या त जेको आहे उहो सुप्रीम कोर्ट पे वञे त हीउ मामिलो जेको आहे ऐं हिकिड़े पासे जेको आहे कॉम्प्लेक्स 7 ऐं 8 वारे मामले में जेको आहे कुझु जेके आहिनि उहे अदालत जो बि उन में मसइलो अचे पियो। ऐं ॿियो जेको हिन में जेको कमु थियो आहे तक़रीबन 1.5 अरब खां वधीक जेको आहे हिन ते रक़म बि जारी थी चुकी आहे। 87 करोड़ रुपया हिन ते ख़र्च बि जेके आहिनि उहे ॼाणाया विया आहिनि। पर हिन वक़्त ताईं उन जो कमु या उन में जेके जिन जूं जे लापरवाही जेके जन माली बेक़ाइदगियूं कयूं, जन इहो ठीको ग़लति कयो, उन वक़्त जो जेको सेक्रेटरी हुयो वर्क्स एंड सर्विसिस जो, उन जे ख़िलाफ़ का कार्रवाई न थी सघी आहे। या उन वक़्तु जेको मिनिस्टर हुयो वर्क्स एंड सर्विसिस जो, उहे उन्हनि जा नाला जेके आहिनि उहे साम्हूं नज़र न पिया अचनि ऐं इन मामले खे हमेशह जेको आहे उहो दॿायो वियो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी नासिन सगीर शांटियो असांखे हिन समूरी सूरत हाल जे हवाले सां तफ़सील ॾिना आहिनि। हिन समूरी सूरत हाल में जेको नुक़सानु थियो आहे, केतिरो उन जो अज़ालो थी सघे थो, कीअं केसी ताईं हीउ मनसूबो मुकमल थी सघे थो, इन हवाले सां ईंदड़ प्रोग्राम्स में बि अव्हांखे अपडेट रखण जो सिलसिलो जारी रखंदासीं। अॼोके प्रोग्राम में फ़िलहाल एतिरो ई। ईंदड़ कंहिं ॿिए इशू सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान रोशनी मेमन खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।